नाज़रीन मदे जी वेझो राइस केनाल जे कपर ते सिंध जे सुरीले शाइर अदीब एहसान जियो जे हाउस ते सकाफ़ती प्रोग्राम करायो जंहिंमें सिंध जे सुरीले फ़नकारनि कलाम ॻाए आयल माण्हुनि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। रिपोर्ट कर रहा है अब्दुल हकीम सहतो। इल्म पिरायो सिंधु संवारियो, इल्म पिरायो सिंधु संवारियो, इन तरीके पाणो जारियो, इन तरीके पाणो जारियो। इल्म दसे थो हक़ जी राह, इल्म दसे थो राह हक़ीक़ी, ज़हन में तंहिंजा दिया ॿारियो, ज़हन में तंहिंजा दिया ॿारियो, इन तरीके पाणो जारियो। मदई लॻ राइस केनाल जी कपर ते सिंध जे सुरीले शाइर अदीब एहसान जियो जय हाउस ते आवाज़ चुए जे उनवान हेठि इल्म पिरायो सिंध संवारियो सैरे हेठि सिंधी सकाफ़त टोपी अजरक जो प्रोग्राम करायो, जंहिंमें सिंध जे सुरीले फनकारनि पीरल बुरड़ो ऐं गुल हसन शेख सिंधी कलाम ॻाए आयल माण्हुनि खे झूमण ते मजबूर करे छॾियो आहे। उन मौक़े ते सिंध सां प्यार कंदड़ माण्हुनि आवाज़ टी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिन सिंध जा मारूआड़ा सदाईं शाद ऐं आबाद रहनि। हर वक़्तु उन्हनि लाइ इहे ई दुआऊं त सुखिया सताइबा रहो। सुखिया सताइबा असां तॾहिं थींदासीं जॾहिं असां इल्मु पिराईंदासीं, तॾहिं असां पंहिंजो देश बि संवारे सघंदासीं ऐं पंहिंजो वेस बि संवारे सघंदासीं। ऐं सिंध जे हर उन फर्द ताईं ही ॿाहूं ॿधी हिकिड़ो अर्ज़ु थो रखां त इल्मु पिरायो ऐं सिंध संवारियो। डिसंबर ते जेको उनवान आहे तालीम पिरायो सिंध संवारियो, उन जे हिसाब सां असांजूं बाक़ाइदे तयारियूं आहिनि ऐं तयारु आहियूं, तयारु रहंदासीं। असांजी जेका तालीम आहे उहा हक़ु आहे, असां हक़ खे कॾहिं बि न छॾींदासीं। असांजो इन सां जिया पोइ इन सां मरंदासीं, इन सां उथंदासीं, इन सां वेहंदासीं। असांजी 5 डिसंबर ते भरपूर तयारी आहिनि। 5 डिसंबर वारो ॾियारो असांजे लाइ हिकु ईद जो ॾियारो आहे। उन खां असां बिल्कुलु भरपूर तयारियूं कयूं आहिनि, जीअं ईद जूं तयारियूं कबियूं आहिनि बिल्कुलु। ऐं असां रैलियूं कढंदासीं, नंढा वॾा पोड़ा पका ॿार जेके बि आहिनि इंशाल्लाह सुठे नमूने सां इन प्रोग्राम में शिरकत कंदासीं। 5 डिसंबर ते तमामु घणी तयारी कयूं आहिनि। जेके नंढा आहिनि पका पोड़ा सभु जेका रैली में शरीक थींदा, टोपी अजरक समेत। प्रोग्राम में आयल माण्हुनि ऐं मासूम गुलनि जहिड़े ॿारनि सिंध जा कलाम ॻाइण ते फ़नकारनि खे ताड़ियूं वॼाए दाद ॾिनो ऐं वचन कयो त हर साल जीअं हिन साल बि 5 डिसंबर आवाज़ टी न्यूज़ सां गॾिजी भरपूर नमूने मल्हाईंदासीं। रिपोर्ट अब्दुल हकीम सहतो, आवाज़ टीवी न्यूज़ मधे। तुझो जी जल कीर मलाई दुस, तुझो अमर कीर मलाई दुस, तुझो जी जल कीर मलाई दुस, मां सिंधु सजाई दुस।